कंवल पाड़ूं पाताल में भंवर भिरे आकाश। कंवल पाड़ूं पाताल में भंवर भिरे आकाश। बिनी संदी गालड़ी राज का आंधी रास। तैं इश्क के शाबास जै मोहब्बती मेड़िया। नाज़रीन, असांजे साम्हूं असांजो प्यारो दोस्त प्रोफेसर बरकत अली चांडियो साहब ऐं उन जे आॾो मामो मीरल खोसो साहब ऐं उन जे आॾो शाइर नूर अहमद बेबाक जतोई साहब ऐं अनाज मंडी अॻवान गुलशेर अहमद सोडर साहब ऐं कैमरामैन असांजो आहे हिज़बुल्ला मेड़ाई। अॼु जुमे जे ॾियारे असां निकिरी आयासीं टूर ते ऐं असां सां मामो मीरल खोसो साहब मिलियो। ॿाहिरि जा माण्हू ॾाढा सुघड़ थींदा आहिनि ऐं उन्हनि खे लतीफ़ साईं जा बैत त यादि हूंदा ई हूंदा आहिनि, पर हाणे हुननि बुख़ारी जा बैत बि यादि करणु शुरू कया आहिनि। असीं गुज़ारिश कंदासीं मामे मीरल खोसो साहब जन खे त असांखे हिकु ॿ बैत चूड बैत ॿुधाइनि। साईं अख पिरीअ जी अख में इहो पुठल कम लाहिड़े लतीफ़ जे सिसीअ संदो चम थोड़े निकिरे दम त बि अख पिरीअ सुख हुजी सुपरी ॾुख न ॾिसी ॾींहं रहमत वसई रब जी जीअं सावण वसे मींहं जंहिंसां आतम नीह खे पिरींदा ग्रुप जी कोठ जेके घोटनि जे लाइ जेको आहे सो जेके कार्ड छपराईंदा आहिनि उन्हनि ते बि इहो शेर हूंदो आहे, तमामु मशहूरु शेर आहे। ऐं उस्ताद बुखारी जो बि ॿुधायो। ॿियो साईं जो इहो बुखारी साहिब जो शेर आहे त कंवल गुल मां कॾहिं कोको न थींदो, बुखारीअ खां कॾहिं धोको न थींदो, मल्हाई जंहिं न यारनि सां यारी उन जहिड़ो लोको थोको न थींदो। वाह साईं वाह साईं वाह साईं वाह 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 महिरबानी शाइरी बि तव्हां जेकॾहिं ॿुधायो।